हिते मूंखे सुणी बीहारे छॾियो आहे। पोयां मुंहिंजी सस जी भिण भिण पई पवंदी। सभिनी जूं ससूं हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि, तूं उन तरफ़ कनी न ॾे। तूं अदा सां शादी कंदीअ न त अम्मा अहिड़ी सस साबित कोन थींदी। धीअरुनि लाइ सुठियूं हूंदियूं आहिनि, तॾहिं तोखे तुंहिंजी मां अहिड़ी नथी लॻे। बाक़ी नुंहुनि लाइ बाहि ॿारे छॾींदियूं आहिनि, पोइ त तुंहिंजी मां होश मां ई निकिरी वेंदी। तूं अम्मा जी गिला पई करीं? गिला तुंहिंजी मां जी नथी कयां, पर मां पंहिंजी थियण वारी सस जी गिला थी कयां। जे तूं पंहिंजी सस जी गिला पई करीं। तूं छॾ गिला खे, इहो ॿुधाए त अदा सां तुंहिंजो रिश्तो कॾहिं पको थींदो? जॾहिं तुंहिंजा पीउ मां रिश्तो खणी ईंदा, पर उन्हनि त कसम खणी छॾियो आहे सिकू जी शादी कराइण खां। अम्मा ऐं बाबा खे सभु ख़बर आहे। जीअं तुंहिंजे रिश्ते लाइ तुंहिंजे घर ईंदा न त तुंहिंजे पीउ ऐं माउ जा हथ उन्हनि जे ॻिचीअ में हूंदा। अम्मा बि राज़ी आहे, बाबा खे बि मां राज़ी करे छॾियो आहे। हाणे त बसि चाची ऐं चाची जे अचण जो इंतज़ारु आहे। सुभाणे मां अम्मा जन जे घर वेंदसि ऐं ज़ोर रखंदीसान त अदा जो ऐं तुंहिंजो रिश्तो पको कराइनि। ॾिसां थी त तुंहिंजी केतिरी हले थी घर में। मुंहिंजी हलंदी आहे ऐं इहा तोखे जल्दी ख़बर पइजी वेंदी। सावल सावल रोक, हैदर खे रोक। हैदर हथ खण ला शमा, मरी न पए इहो शरीफुल नफ्स। सोटे सिधो सो कूड़ो थोड़े असांजे मथां। सावल खान, मूंखे कंहिं शइ जी ख़बर कान अथव। तव्हां ॼाणियो इहो रूंडो ॼाणे। तव्हांजे झेलनि झगड़नि में मुंहिंजो छा? मूंखे ॾियो माफ़ी बाबा। वाणे तारा गोल तारा हाणे से फैसला थो करी तो बस राजा लाया। हाणे शादी ॾियण वारो अचे हिते पंहिंजो पटको धोड़ो कराए त कंहिं मिसकीन खे लाचार पियो आहे त तो वटि अची हिते शादी ॾे त असां पटकी पंहिंजी लहराए। हा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे रूंडा, त इहो मेहर तुंहिंजे चक्कर में आयो कीअं? बाबा ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो माण्हू मथे ते भलो साईं रखी ॻाल्हि करे ॻाल्हि मञिजी। बाबा ही फ़क़ीर माण्हू सौ सिधो माण्हू आहे, हिन जी ॻाल्हि में का बि फेर घेर कान्हे। हिन दजाली दौर में बि हिन फ़क़ीर वटि माण्हू अमानतूं था रखनि। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, इहा सिधो माण्हू हिन हक़ीक़त तोसां बयानु करे छॾी आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, खबरदार खबरदार न दिल से रही मुझे ने मुराद के कुछ भी थियो न तो खून विझंदोसां तुंहिंजे ॻिचीअ में असां खान पोइ ख़बर थी छा कंदुसि? कंदुसि इहो उन साॻे ने मेहर खे ॻिचीअ मां झले सिधो वञी अकबर खान जे साम्हूं बीहारींदोसांसि ऐं चवंदोसांसि, सिधो सां ॿुधाईंदोसांसि, भली कन ठरंसि त ठरंसि, चवंदोसांसि त अकबर खान तुंहिंजे हमराहनि खे कातिलनि जी सुञाणप में भुल थी सघे थी, पर ही मेहर फ़क़ीर सचो माण्हू आहे, ही ॻोठ जो माण्हू आहे ऐं कातिलनि खे चङी तरह सुञाणे वरितो अथई। इहे हमराह मूंखे छॾाए ॾे त पोइ थींदई बड़े तारा गोल तारा। तारा त तुंहिंजा रूंडा हाणे मां कढंदुसि। वारस जी वञा वञ न मेहर खे त वठी आ, त थोरो हिन खां हाल अहिवाल त वठूं त इहो मिसकीन आख़िर हिन रूंडे जे चकरनि में आयो कीअं? हिनखे इहो रूंडो पटियूं कहिड़ियूं पढ़ाए आयो आहे? वठी था चिनी खे? हाज़िर वॾा। कंदार जी बाबा साईं। कुकड़नि खे फुहारो ॾिनी? बाबा साईं फुहारो ॾेई तयारु कयो थमान। हाणे तव्हां लठ जी रुगो वट कयो जीअं कंहिं शइ जी वट कबी आहे। पहिरीं मार हर को पचाए वेंदो आहे, जॾहिं बुत जी आकड़ नाहे लहंदी ऐं ॿी मार मिलंदी आहे न त पोइ चङनि भलनि जूं सलवारियूं हालियूं थी वेंदियूं आहिनि। अकबर खान असां सच ॿुधाइण जे लाइ तयारु आहियूं, त पोइ वेहण जी कहिड़ी ज़रूरत आहे? कूड़ खां हटी करे सही सही ॿुधायो त मूं ख़िलाफ़ तव्हांखे कंहिं भड़कायो? सावल मंसूर खान ग़लति न आहे चयो, असांखे भड़काइण वारो इहो मंसूर खान अथई। ही त महान कूड़ो आहे।
मूं मतां बि मुंहिंजे साम्हूं कूड़णी न आहे। यार मंसूर खान पंहिंजो ईमान छो थो विञाई? तूं त चओ त सभिनी खे विञाइणो आहे, हाणे फिरी थो वञी? हा मुराद तूं छा थो चईं? बाबा साईं, हे दिलशर जेको आहे न, हे बिल्कुलु सो आना सच थो चए। मां मंसूर खान खे बचाइण जे लाइ मिड़ी तव्हां सां बाबा कूड़ आहियूं। अकबर खान, अॼु तव्हां न, इहा लठ तव्हां मूंखे ॾियो त मां हिननि खे सबक़ सेखारियां। त पोइ हीअ वठो लठ, हिननि जूं रड़ियूं मां कमरे ताईं ॿुधां। जी अकबर खान। हा असां दिल खपाए छॾी आहे, असांजो बयानू वतल आहे, असां दिल खपाए छॾी आहे। रोडा रोडा खुदा जी का मार बन गई। हे केड़ी फिल्म तो मुझे गिची में भी थी आ। अरे शरीफ नफ्स इंसान, ये जेका सिंधी फिल्म वारे तारा गोल तारा ठही आहे, 14 रीलन वारी, इहा त पुट तुंहिंजे विचीअ में पइजी वई आहे। इन फिल्म में वॾा वॾा अदाकार कम पिया कनि पुट। हाणे ॿ वॾा अदाकार, हिकिड़ो हैदर, ॿियो वारिस खान, तोखे पुट गोलींदा था रहनि। ए बुधा भला आखिर तुझी मूंसां दुश्मनी आहे केड़ी? रोज़ साईं सहियो संभरो, टोपियूं पायो, सिधो रूंडे वटि, हाल अहवाल ॾे रूंडा, हाल अहवाल ॾे मुल्क जो। पोइ सोच हाणे न मेहर फ़क़ीर खे अहिड़ा त सरबस्ता अहवाल ॾेई छॾियासीं जो मूं ते नज़र पयसि त 10 वाटूं मटाई आ खणी ॿिए पासे करे। रोडा रोडा खुदा पुॼो थी। पिट पुट पंहिंजे अकुल खे अहिड़ा को किताब त मां पासे जे खीसनि में खयूं वठंदो आहे। ॼाण दिलि जो दौरो पियुसि। हिन जट जे पुट खे त ख़बर ई कान हुई ते रूंडो पलंग ते विहारींदो या कंहिं खॾे खुॿे पियो चलींदो। असां बयानू वरितो आहे, असां दिलि खपाए छॾी आहे। दिलावर खान, तव्हांजी असां सां कहिड़ी दुश्मनी हुई? असांजे छोकिरनि खे इस्तेमालु करे रईस अकबर खान जे हवाले करे छॾियो आहे। दुश्मनी मां न, बल्कि तव्हां पिया निभायो मूंसां। सोट मथां मुसीबत छा आई, पूरे ॻोठ मूंखे अकेलो करे छॾियो आहे। दिलार खान, जेको तोसां थियो आहे न, उहो चाकर खान जे करे ई आहे। न हू छोकिरीअ जे चकर में अचे हा, न ई तोसां गॾु पूरे ॻोठ मथां मुसीबत अचे हा। असां पंहिंजी मुसीबतनि खे मुंहुं ॾेई वियासीं, तव्हां सिर्फ़ु पंहिंजो सोचो। दिलावर खान, असां अव्हां सां नाहे फिटायूं। असांजा छोकिरा महिरबानी करे आज़ादु करे असांजे हवाले कया वञनि। जेकॾहिं अकबर खान मुंहिंजी ॿुधे हा न, त मां सोट चाकर खान खे आज़ादु न कराए वठां। जेकॾहिं चाकर खान आज़ादु नथो थिए, छा तूं पूरे ॻोठ खे ॿधी वञी अकबर खान जे हवाले कंदे? तव्हां वटि पका सबूत आहिनि त तव्हांजे छोकिरनि खे मूं अकबर खान जे हवाले कयो आहे? तव्हां एतबार ॾींदो? बसि शेरल बसि, अॻिते हिकु लफ़्ज़ बि न। तव्हांजी इहा मजाल जो तव्हां दिलावर खान खां एतबार वठंदा। मां चवां थो हींअर जो हींअर मुंहिंजे उताक मां निकिरी वञो, न त मां तव्हांखे हींअर धिका ॾेई तां कढंदसि। तव्हांजी उताक ते अचण जो असांखे को बि शौक़ु न आहे। बाक़ी यादि रखजांइ दिलावर खान, असांजे हमराह जो हिसाब तोखां ज़रूरु वठंदासीं। अच बाबा। मुराद खां पोइ मूंखे हाणे हिन जो बि बिलो करणो पवंदो। हू मरी वियो आहे, हिते कीअं ईंदो? वो ॾिस अम्मा, वो ॾिस उते बीठो आहे। अम्मा केर बि नाही, तुंहिंजो वहम आहे। वहम ना आहे अम्मा, वो मूंखे सॾे थो। छा तोखे नज़र नथो अचे? ना मां, मूंखे त कुझु बि नज़र कोन थो अचे। पोइ तूं हिते ई वे, मां हुन सां ॻाल्हायां थी। तूं हुन जो आवाज़ ज़रूरु ॿुधंदीअ। उमर,
छो आया आहीं? तोखे वठण जे लाइ। बाबा ऐं अम्मा चवनि था त तूं मरी वियो आहीं, पोइ मां तो वटि कीअं थी अची सघां? मां त ज़िंदा आहियां, तुंहिंजे साम्हूं बीठो आहियां। तूं धोखो आई, साम्हूं बीही तो ॻाल्हाईंदो, पर हथ लाहे त तूं गुम थी तो वञी। उहो हुन करे त तूं मूंसां मोहबत नाहीं कंदे। जॾहिं तोखे मूंसां सची मोहबत थी वई न, त पोइ मां केॾांहुं बि न वेंदुसि। अम्मा, अम्मा तो ॿुधो छा थो चए? छा थो चवे? चए थो त तूं मूंसां सची मोहबत कंदीअ त मां तोखे कॾहिं बि छॾे न वेंदसि। छा मां हुन सां सची मोहबत करे सघां थी अम्मा? तूं हाणे चरी बणिजी वई आहीं अम्मा। हा अम्मा, हू बि चवंदो हो त इश्क चरियो करे छॾींदो आहे। शायदि मूंखे इश्क लॻो हूंदो, तॾहिं ई चरी आहियां। इरफान, अना तो पंहिंजी ज़ुबान खे पढ़ी ऐं चकर फंट बि आज़ाद कची। मंसूर खान, चाकर खान खे मूं आज़ाद करे छॾियो आहे, हितां बि ऐं ज़िंदगीअ मां बि। चाकर खान खे अहिड़ी आज़ादी कंहिं में कोन ॾिनी हूंदी। न अकबर खान, न तव्हां अहिड़े क़िस्म जो ज़ुल्म नथा करे सघो। फलाद हुयो, ज़ुल्म हुयो या इंसाफ़ हुयो, थी वियो। मूंखे अञा बि यकीन नथो अचे त को तव्हां चाकर खान खे मारे सघो था। तव्हांखे यकीन करणु घुरिजे मंसूर खान। चाकर उहो माण्हू हुयो जेको मुंहिंजे घर में दाख़िल थी करे मुंहिंजी धीउ ऐं मुंहिंजे घरवारी जे साम्हूं मूं मथां हथियार ताणिया। हू जॾहिं मुंहिंजे क़ैद में आयो त छा इहा गैरत इजाज़त ॾिए थी त मां हुनखे छॾे ॾियां? मूंखे छॾियो, तव्हां जेकॾहिं हुजो आहे ऐं हू तव्हांजे क़ैद में हुजे हा त छा तव्हां बेगैरत बणिजी हुनखे छॾे ॾियो आहे? असां गैरत जो मुज़ाहिरो करे उनखे पूरो करे छॾियो आहे। अकबर खान, तुंहिंजे किरोध जी मूंखे अॼु ख़बर पई। हाणे त पक थी आहे त चाकर खान खे तो ज़िंदा नाहे छॾियो। चई छॾ दिलावर खे त चाकर ज़िंदा या मुर्दा त छा, पर अकबर खान चयो आहे त हुनजी क़बर जो निशान बि तव्हांखे कोन मिलंदो। भाॼई ॿाहिरि त भेणनि जो भरम रखंदा आहिनि, पर मां त अदा खां बार बार नाउमीद थी वई आहियां, पर वरी बि मां मोटी अचां थी, छो जो अदा सांवल खां सवा ॿियो मुंहिंजो को बि सहारो न आहे। सोरठ, तूं छा थी सम्झी? त छा असां तुंहिंजा दुश्मन आहियूं? मूं हिकु दफ़ो न पर बार बार इहा ॻाल्हि सांवल सां कई आहे। जेतिरी तूं मजबूर आहीं न त ओतिरो सांवल बि मजबूर आहे। भाॼई अदा सांवल खे मजबूर ॾिसां थी न त पोइ मां बि नाउमीद थी वञां थी, ऐं चाकर खान जे विञाइण जो डपु दिलि खे विचोड़े थो छॾे। सोरठ, तूं नाउमीद न थी, पंहिंजे रब ते भरोसो रख ऐं तूं ॾिसजांइ हिकु न हिकु ॾींहुं चाकर खान ज़रूरु मोटी ईंदो। भाॼई महीने खां मथे ॾींहं थी विया आहिनि, अञा हू कॾहिं ईंदो? तुंहिंजो भाउ चवे पियो त अकबर खान सां ॻाल्हियूं हलनि पियूं, जीअं ॻाल्हियूं थी वेंदियूं त ख़ैरन सां चाकर खान बि अची वेंदो। भाॼई जे चाकर खान खे बचाए न सघियो न त ज़िंदा मां बि कान रहंदसि। पोइ अदा खे चवजां त हिकिड़ी क़बर न पर 2 क़बरूं खोटे। हिन चरीअ खे केरु सम्झाए त अकबर खान जे क़ैद मां चाकर खान खे बचाइण कुझु सवलो थोरी आहे। सांवल मुराद ऐं दिलशेर खे फासाइण वारो दिलावर खान आहे, पर उन्हनि खे छॾाइण तव्हांजे मथां फ़र्ज़ु बणिजे। शेर इहे ॿई त क़ातिल आहिनि ऐं क़ातिलनि खे छॾाइण मूं मथां को फ़र्ज़ु नथो बणिजे। जेकॾहिं क़ातिल आहिनि न त उन्हनि खे तव्हां पंहिंजे हथनि सां सज़ा ॾियो। उन्हनि खे गोली हणी उन्हनि जा लाश असांजे हवाले कयो। उन्हनि जा खून तव्हांखे बख़्श आहिनि, बाक़ी दुश्मननि जे हथां उन्हनि खे न मारायो। चङे मुड़ुस जी पग तव्हांजे सिर मथां आहे त उनखे निभायो, जेकॾहिं न त असां तव्हांजी चङ मुड़ुस जी पग खां आज़ादु हूंदासीं।
छो त जेको बि चङो थींदो आहे उनखां हर को पंहिंजा मफ़ाद हासिलु कंदो आहे। ईअं केर बि न आहे चवंदो त जेको इंसाफ़ आहे उन ते फ़ैसिलो कयो वञे। वॾा अॼुकल्ह इंसाफ़ ते केरु थो पूरो लहे, सभु को पंहिंजा मतिलब ॻंढ सां ॿधियूं थो वते। जिथे न मौक़ो मिले थो न उते ॻंढ खे खोले अॻियां थो रखे। पर मां उहो ई कंदुसि जेको हक़ ऐं इंसाफ़ हूंदो, पोइ ई मुंहिंजी दिलि मुतमइन हूंदी। सुठो इंसाफ़ कंदो न त अकेला रहिजी ईंदो। नज़र अकेलो त अकेलो ई सही, बाक़ी इंसाफ़ खे पुठी न ॾींदुसि की असां नाइंसाफ़ी मूंखां न पुॼंदी। अकबर ख़ान मञण खां इनकार थो करे ऐं हुनजो चवणु आहे त चाकर खान जो लाज त छा, पर हुनजी क़बर जा तव्हांखे निशान बि कोन मिलंदा। मरंदो इहो कमीनो हाणे मुंहिंजे हथां मरंदो। हाथी लेटाइणो आहे दिलावर खान, हाथी लेटाइणो आहे। छा तूं हुन हाथीअ खे लेटाइण में कामयाबु ईंदे? रईस दिलावर खान, इन अकबर खान खे मां मारींदुसि। मां। छा तूं मुंहिंजे लाइ इहो कमु कंदे सिकू? हा दिलावर खान, मां मारींदुसि अकबर खान खे। वाइदो थो कयां तोसां, अकबर खान जे सीने में सिधियूं गोलियूं साम्हूं वञी हणंदोमांसि। ऐं उन खां पोइ जेकॾहिं मां मारियो वियसि न, ख़ैर आहे। दिलावर खान, जॾहिं अहिड़ा सरकश ऐं दिलेर नौजवान जुनी तो वटि आहिनि न, त पोइ तोखे ॿियो छा खपे? इन कम जे बदिले तोखे छा घुरिजे सिकू? हुकम कर। मूंखे को बि मुआवज़ो न घुरिजे। बसि रईस दिलावर खान, मूंसां हिकिड़ो वाइदो कर। मुंहिंजी मौत खां पोइ मुंहिंजे अम्मा ऐं बाबा खे का बि तकलीफ़ न अचे। ईअं न थिए त मुंहिंजी मौत खां पोइ मुंहिंजा माउ ऐं पीउ वतन दर दर जा धिका खाईंदा। बाक़ी अकबर खान खे लेटाइण मुंहिंजो कमु आहे। सिकू, मां दिलावर खान तोसां अॼु वचन थो करियां त उन्हनि जी बाक़ी ज़िंदगी ॾाढी सुकून सां गुज़रंदी। त पर ठीकु आहे, मां बि सुबुह जो अकबर खान जे ॻोठ तरफ़ निकिरी थो वञा। शाम ताईं अकबर जी मौत जी ख़बर तोखे मिली वेंदी। अति हाणे त तोखे पक थी वई न, ॿिन्ही छोकरनि खे मौत जे मुंहं में मोकिलण वारो ही तुंहिंजो मुड़ुसु रूंडो आहे। रूंडो वाड़ी तारा, गोल तारा, इहो तारो तारो खणी निभाग जो तारो बणिजी वई। मां निभाग जो तारो, बाक़ी तुंहिंजे मुंहं मां त बसि नेमतूं पिए थियूं टिमन। रूंडा अजायो वात हणी मक़सद तां न हट। छोकरनि खे मौत जे मुंहं में मोकिले तोखे छा मिलियो? हक़ीक़त सभिनि जे साम्हूं आहे। हाणे कूड़ हणण मां को बि फ़ाइदो न अथई। मूं सोचियो त अकबर खान जा माण्हू मरंदा ऐं हथ पवंदा ने सामल मोड़ महाराज ॻिचीअ में। तुंहिंजो मुसदो तने सामल जो फटको धूड़ थिए। हाणे इहो तुंहिंजो पटको धूड़ थी वियो। अदा हिन मोए खे त पंहिंजे पटके ऐं इज़त जी का परवाह कान्हे का। अदा तूं सोच, ईअं बि करे छोकरनि खे बचाए वठ। अकबर खान हिक ई शर्त ते राज़ी थींदो आहे धी। अदा उन जा सभु शर्त क़बूल कयो, बसि छोकरनि खे बचाए वठो। हिकिड़ी मूंखे ॻाल्हि सम्झ आहे, इहो अकबर खान कहिड़ी शर्त ते छोकरनि खे छॾी थो, उहो शर्त मां पूरो कंदुसि। मियां हाशिम खान। अकबर खान हिक शर्त ते मञींदो ऐं चवंदो त हिन रूंडे जो लाश ॾियो ऐं पंहिंजा छोकरा वठी वञो। हाशिम, रूंडो कुराड़ो उठा जंहिंजा हंड गुड अकबर खान जे कातनि सां कटजण वारा न आहिनि। मुंहिंजो मैसेज वञी ॾीस याने पैगाम वञी पहुचाईसि त पुट इहे दिलि मां ख़्यालु कढी छॾे। रूंडो तुंहिंजे मार जो नाहे।
मां अदी जी सभु मजबूरी सम्झां थो त अलाह खां पोइ अदीअ खे असांजो ई सहारो आहे। पर यकीन कर, चाकर ख़ान हिकिड़े अहिड़े ज़ालिम जे हथ चढ़ी वियो आहे जेको हुनजो लाश बि असांखे कॾहिं बि वापसि कोन कंदो। चाकर खान खे छॾाइण जी का न का वाट तोखे ई ॻोल्हणी पवंदी। साईं, तुंहिंजी भेण जो आख़िर केरु आहे? तूं ई त हुनजो सहारो आहीं ऐं असांखे ई कोशिशि करणी पवंदी। चाकर खान जे विच में या तुंहिंजे विच में जेके बि दूरियूं हुयूं उन्हनि खे ख़तमु करे छॾ ऐं चाकर खान खे बचाइण जी पूरी कोशिशि कर। साईं, कुझु थोरो सोच। जेकॾहिं चाकर खान खे तूं बचाए न सघंदे त तुंहिंजी भेण जो छा थींदो? आख़िर पोइ तुंहिंजी भेण बि ज़िंदा कान रही सघंदी। मां जी अकबर खान जी तरफ़ वञा थो। ख़ुदा करे त रुॻो ॻाल्हियुनि में अचे ऐं ॻाल्हियुनि लाइ जेकॾहिं राज़ी थियो त अकबर खान जी मां हर शर्त तस्लीम करण लाइ तयारु हूंदुसि। सभु ॻाल्हियूं हुनजूं मञींदुसि ऐं चाकर खान खे बचाइण जी पूरी कोशिशि कंदुसि। जेकॾहिं चाकर खान आज़ादु न थियो त पोइ सोरठ जो छा थींदो? अदा कीअं बि कयो, कुझु बि कयो, दिलशर खे छॾाइजो। जेकर दिलशर खे कुझु थी वियो त मुंहिंजो ही घर ई उजड़ी वेंदो। अदी, इहो त रूंडे खे पहिरें सोचणु घुरिजे हा। जेकॾहिं न बाबा सोचे हा त अॼु असां हिन हाल में न हुजूं हा। वणे तारा गोल तारा पंहिंजी कराइण खे केरु बि कोन थो ॾिसे। हर को वेठो थो चए त रूंडो बूथ कारो। पुपी, जेकॾहिं न तूं मूंखे इजाज़त ॾीं त हिन रूंडे खे ॿधी वञी अकबर खान जे हवाले कयां ऐं दिलशेर जी मुराद खे छॾाए अचां। अड़े छड़ा तो समझी छा थो त रूंडो का अक जी माखी आहे जो चटे ऐं वात मिठो कंदो। अड़े रूंडो ट्रू अथई ट्रू, चको हणंदेसि न वात सॼो ज़हर सां भरिजी वेंदी। अड़े बा, हिन जे ज़हर त सॼे घर खे बर्बाद करे छॾियो आहे। न बाबा खे अदा जी ज़िंदगी जो ख़्याल, न असांजी ख़ुशियुनि जो ख़्याल। ही त जीअंदो बि पंहिंजे लाइ ऐं मरंदो बि पंहिंजे लाइ। ॿुधो, हिन छोरीअ खे कुंवारड़ी थियण जो वॾो को इंट्रेस्ट आहे। हे सभु कसरू मूं मां पे थी चोरी कढे। हूंदा जेकॾहिं न्याणीअ जो ॿारु लाहे छॾींदे न त उनजे बददुआनि खां बची पवंदे। मुंहिंजे जा समूरा संद सड़िया पिया आहिनि, हिन खे बदुआऊं छा कंदियूं? वणी तारा गोल तारा अॼु त सही ॾाची बि तवारे फिटी। मंसूर खान, इहो दोखो मूंसां अकबर खान न बल्कि तो कयो आहे। तो मूं कातलनि खे तव्हांजे हवाले इन लाइ कयो ताकि मुंहिंजो सोट चाकर खान आज़ादु थिए, पर तव्हां त कातल बि हुनजे हवाले करे मोटी आया आहियो। दिलावर खान, मूं तोसां धोखो कोन कयो आहे, पर मां पाण धोखे जो शिकार थी चुको आहियां। तूं त अकबर खान मथे भरोसो पंहिंजे भाउ खां मथे कंदो आहीं, पोइ मां कीअं यकीन करियां त अकबर खान तोसां धोखो कयो आहे? तोखे यकीन ॾियारण लाइ सुभाणे यानी अकबर खान आहे निरंता। बाबा साईं, सिकुअ जो तव्हां में कहिड़ो कमु आहे? मां थो त छोरनि खे छॾाइण जे लाइ कंहिं तरफ़ खां मेड़ खणी थो अचे। रईस अकबर खान जी बादशाही जो ख़ैर बाबा। तूं उहो आहे न जंहिं असां सां धोखो कयो, तो मथां भरवसो करे असां ॻोठ ते हमिलो कयो। तूं न सिर्फ़ असांखे फासायो, पर पंहिंजे सौट जाबिर खे बि धोखे सां फासायो। बाबा सी, मूं धोखो नाहे ॾिनो, पर हिन में सौट जाबिर जी कमज़ोरी हुई। हिते चयो आयो आहे बाबा साईं, मां आख़िरी चकर रईस चाकर खान सां मिलण थो चाहियां। उहो मरी चुको आहे। ॿी ॻाल्हि कर। मरी चुको? बाबा साईं, भला मुराद दिलशेर त ज़िंदा आहिनि न, या उहे बि मरी चुका आहिनि? उहे ज़िंदा आहिनि। बाबा साईं, छा मां पोइ उन्हनि सां मिली सघां थो? उन्हनि में तुंहिंजो कहिड़ो कमु आहे? बाबा साईं, मां उन्हनि जी आख़िरी वसियत ॿुधणु चाहियां, जेका वञी मां ॻोठ में ॿुधाईंदुसि। मरण वारे जी आख़िरी वसियत ॿुधणु घुरिजे। हिनखे वठी वञी कातलनि सां मिलाइसि। महिरबानी बाबा साईं। जेको हुकुम बाबा साईं। हलो सिको।
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।